सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे गुरु पूर्णिमा जो त्योहार हक़ीक़त में सॼो ऊचाई ॾींदो आहे। उन मालिक जी रहमत सां भरींदो आहे ऐं जेको एतिरी ऊचाई ॾे उन ॾींहुं उहो धन्यवाद जो ॾींहुं रखियो वियो भई जंहिं असांखे उन मंज़िल ते पहुचायो उनजो शुक्रकार ऐं शुकुर बि ईअं न जंहिंसां शुकुर कंदा आहियूं त वरी उहो कई गुना वधीक ॾींदो। जेको पंहिंजो पाण खे सभु कुझु ॾेई छॾियो उनखे असां छा ॾींदासीं। जंहिं पंहिंजो पाण खे सभु कुझु ॾेई करे असांखे रिलैक्स करे पाण सदाई जाके मंज़िल ते पहुचायो उनखे असां भेट कंदासीं बि कहिड़ी। इन करे असां भेट खणी वेंदा आहियूं। छा खणी वेंदा ऐं नारेल चादर कुझु भेट करे छा कंदासीं जेको बि आहे। ऐं टिनी जो मक़सदु ऊचो हूंदो आहे। नारेल जो मक़सदु हूंदो आहे अहंकार। असां पंहिंजो अहंकार भेट कयोसीं, शीश भेट कयोसीं। चादर जो मक़सदु हूंदो आहे जॾहिं असां भेट करणु वेंदा आहियूं उनजो मक़सदु आहे पंहिंजी लाज। चादर ढक मूं वटि हे पंहिंजी हिकिड़ो संसार कपिड़ो आहे। चादर आहे ॿियो आहे छा। असां हिकिड़ो कपिड़े जे रूप में हिकिड़ो चादर जे रूप में कपिड़ो खणी वेंदा आहियूं जो असांखे देखी बि छा कंदो। उनजी का एॾी वॾी अहमियत हक़ीक़त में कोन हूंदी। लेकिन जेका चादर खणी वेंदा आहियूं तमामु चीज़ इहा हूंदी अथव कॾहिं बि चादर कपिड़ो या दुशालो उहो कॾहिं बि गुरू जे गले में न पाइबो आहे। कॾहिं बि वञी करे उनखे कॾहिं सरोपा पाइबी कोन्हे। हमेशह जेको बि कोई खणी वञे वञी करे चरणनि में रखिबो आहे। अॻे जॾहिं बि ॾिसंदा असां पुराणे दौर को ॾिसंदा ईंदा आहियूं भई जेको बि आहे त चरणनि में रखंदो कोई मथो न पाईंदो। चरणनि में रखण जो मक़सदु आहे त मुंहिंजी लाज मुंहिंजी जेको बि कुझु आहे उहो सभु तुंहिंजे चरणनि में आहे। भई जेको बि आहे तुंहिंजी रहमत पाखे खपे। मुंहिंजी लाज तुंहिंजे चरणनि में आहे। मुंहिंजो तूं आसीस कर। ऐं उहो वरी चादर मथां विझंदो आहे। उनजो मक़सदु आहे भई जॾहिं असां ॾींदा आहियूं असांजी लाज तो वॼा ऐं जॾहिं उहो ॾींदो आहे तूं हमेशह हर तरीक़े सां तुंहिंजी लाज तुंहिंजी रहमत ते बणी रहे। तूं ढकियो रहे कॾहिं तोखे कोई ग़लति नेगेटिविटी अचे ई न। तूं सदाई हरियो भरियो रहे। तंहिंजे करे कोई इंसान अहिड़ो न हूंदो आहे जंहिंमें कुझु ग़लती न हुजे। जॾहिं जॾहिं असां ॾिसूं असांखे कंहिंजी काई थोरी नेगेटिव पॉइंट हथ अची वेंदी आहे। कंहिंजी का गिला जी ॻाल्हि ईंदी आहे असां छड़ो ॿुधंदा आहियूं कि केतिरो उछालींदा आहियूं केतिरो ॾींहुं गिला कंदा आहियूं जिते वेहींदासीं ॻाल्हि कंदासीं। जॾहिं असां कंहिंजी गिला करूं कंहिं चीज़ ते उन वक़्तु सिर्फ़ु असां हिकिड़ी चीज़ पंहिंजे ज़हन में रखूं जंहिंजी मां इज़त खे उछालां थियो छा इहा कमी मूं वटि कोन्हे। कॾहिं पंहिंजे अंदरि में त ॾिसूं जंहिंखे असां उछालींदा आहियूं जंहिं ॻाल्हि खे उनखां कई गुना वधीक गुनाह असां करे चुका हूंदा। उनखां कई गुना वधीक ग़लतियूं असां करे चुका हूंदा। उनखां कई गुना वधीक कुझु उल्टा कर्म असां करे चुका हूंदा आहियूं जेकॾहिं पंहिंजो पाण ते नज़र रखंदासीं। असां कंहिंजी थोरी ॻाल्हि खे उछालींदा पर उन वक़्तु अगरि असांखे ज़हन में अची वञे न त मां इन जंहिं ग़लती खे उछालां थियो उन मालिक मुंहिंजे केतिरनि पापनि केतिरनि ग़लतियुनि खे ढके करे रखियो आहे छिपाए करे रखियो आहे शायदि असांजे मुंहं जो कॾहिं ग़लती ॾेखारींदी बि न। जॾहिं असां ॿिए जी कंहिंजी इज़त खे उछालियूं थोरो पाण खे ॾिसूं अगरि मां पंहिंजो पाण खे सां मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿाहिरि अचनि त पोइ छा थींदो। अलाए केतिरनि ॻाल्हियुनि में असांखे मालिक ढके करे रखियो आहे। इन करे असां चादर वञी करे चरणनि में रखंदा आहियूं। मालिक मुंहिंजे लाज तुंहिंजे चरणनि में आहे मूंखे हाणे तूं रखजांइ। ऐं जॾहिं पंहिंजी लाज वञी करे उनजे चरणनि में रखंदा आहियूं चादर वञी करे उनखे भेंट कंदा आहियूं पोइ वरी उहो जेको ढके छॾींदो आहे त
असांजा सभु पाप ख़तमु करे असांखे ऊचाई ॾींदो आहे। पर हुनजो मक़सदु आहे त वरी असां कंहिंजे लाइ उछालूं न, वरी कंहिंजे लाइ उछाल न पढ़ूं, कंहिंजे लाइ ग़लति न पढ़ूं। असां पंहिंजो पाण खे ठीकु करे संभाले करे हलूं। छाकाणि त जॾहिं ज़रूरी सतगुरू उन सचे साईं जी रहमतुनि में ईंदा आहियूं, उनजे धिकण जो मक़सदु आहे उनजे निर्देश, संदेश, उपदेश, उनजी आज्ञाऊं समझ जीवन ते अमल करणु। असां उनखे फॉलो करूं जेको उन सेखारियो। हाणे असांजे अंदरि में प्रकाश आहे, हाणे ऊंदाहि न आहे। हाणे असां ज्ञानवान आहियूं, असां ना सम्झंदा आहियूं। हाणे असां बहितर आहियूं। हाणे असां उहे न आहियूं जेको असां पंहिंजो पाण खे वीचारे छॾियो। हाणे असां जॾहिं मालिक जी शरण में आयासीं गुरुकुल मां ते, त पोइ जेको असां 40 में पातोसीं असां एतिरो थियासीं जो हाणे असां देवियूं ऐं देवताऊं। हाणे असां कोई दैत न हुजे कंहिंजी खाई वञूं कंहिंसां कुझु ग़लति कयूं। छाकाणि त असां पंहिंजो प्रोसेस शुरू कयो। स्वर्ग में असां बणायोसीं, हाणे असां पंहिंजो पाण खे देवियूं ऐं देवता बणाइणु शुरू कयो आहे, पंहिंजो पाण खे बहितर करणु शुरू कयो। ऐं उहो सभु तॾहिं थींदो आहे जॾहिं असां चादर भेट कईसीं, पोइ वरी कुझु न कुझु भेटाए रखंदा आहियूं। ऐं भेटण जो मक़सदु इहो हूंदो आहे भई जेको बि कुझु असां रखियोसीं, भई असां वटि इहो कुझु संसारी भेट आहे, भई पैसो आहे, पदार्थ आहे, कुझु बि आहे जेको असांजो आहे बि न। अॼु असांजो आहे, सुभाणे असां वटि आहे या न, इहो बि पतो कोन्हे। अॼु बि असांजो आहे अलाए न आहे, हाणे बि असां वटि थोरी देरि ॿियो कुझु वठंदासीं, कंहिं ॿिए जो थी वेंदो, वरी टियों वठंदो, उनजो थी वेंदो। असांजो कुझु आहे ई न। पर जेको असांजो आहे ई न उनखे पंहिंजो सम्झो आहे। जेको आहे मां उहो ई भेट कयां थो, त पोइ जेका चीज़ जंहिं वटि हूंदी उहो ॾींदो। असां पैसा खणी करे वञूं, भई जेकॾहिं असां कपिड़े वारे ते वेंदासीं त कपिड़ो ॾींदो, ज्वैलरी वारे खे ॾींदासीं मोच में ज्वैलरी ॾींदो। ऐं जेकॾहिं असां सब्जी वारे ॾे वेंदासीं त सब्जी ॾींदो, किराने वारे ॾे वेंदासीं त किरानो ॾींदो, इलेक्ट्रिक वारे ॾे वेंदासीं इलेक्ट्रॉनिक ॾींदो। जंहिं जॾहिं जेको चीज़ हूंदी आहे असांखे उहो ई ॾींदो, जेको बि कुझु आहे। साॻे नमूने असां जॾहिं उहो भेट खणी करे वेंदा आहियूं, असां वटि इहे पैसा नी जेको बि आहे बसि इहो भेट खणी आया आहियूं। जॾहिं असां थोरो धन भेट कंदा आहियूं त उहो वरी पंहिंजो आत्म धन, सॼो नाम जी सॼी शक्ति असांखे ॾेई करे भरे करे छॾियो आहे। छाकाणि जेको जंहिं वटि हूंदो उहो ई ॾींदो। ऐं पोइ असांखे उहो आत्म धन, पंहिंजो नाम, ध्यानु, सिमरन, जाप, रहमत सभु एतिरी भरे करे ॾींदो आहे। पोइ जंहिंखे पाइण सां गॾु उहो संसार चओ ईश्वरता ते पूरो ब्रह्मांड मिलंदो आहे। जंहिंखे पाइण खां बाद अगरि असां श्रद्धा सां ध्यानु, पोइ बाक़ी कुझु पाइण लाइ रहंदो ई न आहे। असांखे सभु कुझु मिली वेंदो आहे, सभु कुझु बहितर थींदो आहे।